ڪوٽڏيجي वेझो कोट बंगले में दर्ज के दुकान ते कम कंदड़ 14 वरियनि जो नींगर गदा हुसैन शेख 5 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम। नींगर जे वारसनि पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जॾहिं त नींगर जी माउ पुट लाइ रोई रोई बेहाल बणिजी वई आहे। कोटॾेजी खां असांजे रिपोर्टर खान मोहम्मद मलाह गुम थियल नींगर जे वारस औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी बिल्कुलु 5 ॾींहं गुज़री विया आहिनि नींगर गदा हुसैन खे गुम थिए। हिन महिल ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। उनजी वारिस औरतूं एहतजाज करे रहियूं आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणो हूंदो। अपील थी कयां, FC हुजे, DSP हुजे, कोई बि हुजे, DIG हुजे, उनखे अपील आहे मूंखे पंहिंजो बचो हिते आणे ॾे। काॾों बि हुजे, किथे बि हुजे, मूंखे बचो हिते अचे। मूंखे कीअं दुकान ते विया, दुकान त वापसि न आयो आहे। उस्ताद मोबाइल बि खसियसि ऐं इहो बि सिम बि खसियसि। उन खां पोइ कलाक खां पोइ ख़बर ई नथी पए त अलाए किथे, अलाए इन गुम कयो आहे। मिटनि ॾे बि न वेंदो आहे, कंहिं ॾे बि न वेंदो आहे। 1 कलाक छा उहो बि किथे न वेंदो आहे। इहा ई थी कयां, मुनवर साहब हुजे, SP हुजे, DSP हुजे, मां इहो ई चवंदमि मूंखे पंहिंजो बचिड़ो मोटाए ॾियो। महिरबानी करे क़ुर जो वास्तो अथव, असां पंहिंजो बचिड़ो अखियुनि सां ॾिठो ई न आहे। ख़ुशि अथव, असांखे पंहिंजो बचिड़ो ॾियो महिरबानी करे। असां इहा ई अपील था कयूं DSP खे। पुलिस कुझु नथी चए। अॼु ॿियो ॾींहुं हिनखे बदिरासे कुझु नथी चवे पुलिस। न ई हुनजो का पतो आहे त किथे आहे, बचिड़ो आहे ई न। असां त पंहिंजो बचिड़ो अखियूं ई न ॾिठो आहे त किथे आहे, कीअं आहे, काॾे गुम कयो अथनि। असांजी इहा ई अपील आहे, ख़ुदा जो वास्तो त क़ुर जो वास्तो, मूंखे पंहिंजो बचिड़ो मोटाए ॾियो। इहा ई अपील आहे त अॼु 5 ॾींहं असांजो छोकिरो गुम आहे। ॻोल्हींदे अॼु 5 ॾींहं थी विया आहिनि। हिन ई आश्रम में ईंदो अॼु ॾींहं ताईं न आयो आहे। असां हिक कंहिं शकीअ खे बदिरायो आहे, उन ते बि पुलिस कोई एक्शन न खयो। असांजो वॾे ऑफिसरनि खे, DIG खे, SP खे, DSP खे, सखर डिवीज़न जे सॼे इलाइक़े वारनि खे, अमलदारनि खे, इन खां मथे वज़ीर आला हुजे, जनरल कर्नल केर बि हुजे, जेके बि ख़बरूं ॿुधनि था, सभिनी खे असांजे हिन क़ुर जे वास्ते अपील आहे त असांखे पंहिंजो बचो अॼोके ॾींहं में ई मिले। ॿुधे न त असांजो उन खां पोइ जीअण हराम थी वियो आहे। असां तो थी वई आहे। असांजा बच्चा, हर कंहिंखे पंहिंजा बच्चा मिठा आहिनि नी। कोई पंहिंजे हथ हणी ॾिसो त केतिरा बच्चा, असांखे बि त एतिरो मिठो हूंदो नी। असां ग़रीब माण्हू, असांजी कोई ॿुधण वारो ई न आहे। असां यतीम औरतूं काॾे वञूं। इलाही वॾनि माण्हुनि खे त असां सां गॾिजी मदद कनि। वाट अलाह जे ख़ुदा जे राह में असांजी उथी मदद कनि। असांजो कोई ॿुधण वारो ई न आहे हिते। जी नींगर गदा हुसैन जे वारिस औरतुनि जी ॻाल्हि ॿुधी पाक किताब खणी एहतजाज करे रहियूं आहिनि। हिननि वस वारनि खे इहा अपील कई आहे त जल्द खां जल्द जेको आहे नींगर बाज़ियाब कराए ॾिनो वञे। कैमरामैन शाहिद हाजाणो सां गॾु खान मोहम्मद मलाह, काविश, कोटॾेजी। वरी महिरबानी खान मोहम्मद मलाह, कोटॾेजी खां तफ़सील ॾियण लाइ।